सब्सक्राइब कयो रियाज़ एडिट यूट्यूब चैनल के ऐं घंटी जे आइकन ते लाज़मी क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नए वीडियो जी अपडेट मिलती रहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो होस्ट रियाज़ सैद। अॼु आउं तव्हांखे सेखारींदुसि लोगो ठाहिणु। तव्हां ॾिठो सनल बायो चैनल ही तमामु बहितरीनु व्हाट्सएप स्टेटस ऐं सिंधी ब्लॉग हणंदो आहे, तव्हां ज़रूरु चेक कयो। अॼु तव्हांखे आउं हिन जो लोगो ठाहिणु सेखारींदुसि, त हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो। इंशाल्लाह तव्हां लोगो ठाहिणु सिखी वेंदव। ऐं हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कयो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ज़रूरु क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नई वीडियो अपडेट मिलंदी रहे। त वीडियो खे स्टार्ट था कयूं। दोस्तों, तव्हांखे इहे पिक्सल लैब खपंदो, हिन लिंक मां डिस्क्रिप्शन ॾेई छॾींदो, तव्हां डाउनलोड करे सघो था। ऐं हिकु तव्हांखे फ़ोन खपंदो, उनजो बि लिंक मां हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन ॾेई छॾींदो। त स्टार्ट था कयूं। तव्हांखे टेक्स्ट कट डिलीट करिणो आहे। उन खां पोइ तव्हां हिन ऑप्शन वञो, इंपोर्ट ते क्लिक कयो। तव्हांखे बैकग्राउंड जंहिंमें न हुजे, माना ख़तमु थियल हुजे, उहा तव्हांखे पिक्चर खणणी आहे। त दोस्तों, ॾिसी रहियो तव्हां, हिन पिक्चर जो जेको बैकग्राउंड आहे रिमूव आहे। हिन मतिलबु आउं अॻु ई हिन पंहिंजे यूट्यूब चैनल ते वीडियो अपलोड करे चुको आहियां। मथे तव्हां आई बटन ॾिसंदा हूंदव, तव्हां हुन ते क्लिक कयो त तव्हांखे उहा वीडियो मिली वेंदी। हाणे असां हिनखे टेक्स्ट ॾींदासीं, को बि टेक्स्ट ॾेई सघूं था। टेक्स्ट ते क्लिक कयो। पहिरें तव्हांखे हिकिड़ो वर्ड लिखिणो आहे, को बि मां हे लिखंदुसि। पोइ तव्हांखे हिन जी साइज़ वधाइणी आहे। हिन जी साइज़ थोरी वधायो, हिनखे हेठि आणियो। उन खां पोइ तव्हां फ़ॉन्ट में वञो, माय फ़ॉन्ट में। हिन फ़ॉन्ट जो लिंक बि आउं हिन जी वीडियो जी डिस्क्रिप्शन ॾेई छॾियो आहे, तव्हां डाउनलोड करे सघो था। असां हिन कलर ॾींदासीं, येलो कलर, हाइड्रो कलर सही आहे। ओके कयो हुनखे, थोरो हुनखे वॾो कंदासीं ऐं थोरो हुनखे स्पेस ॾींदासीं। वरी एडिट वञूं, थोरो हिते स्पेस ऐं थोरो अॻिते स्पेस। ठीकु आहे, सही तस्वीर थोरो हुनखे नंढो कंदासीं। हाणे हिनखे असां बैकग्राउंड कलर ॾींदासीं। तव्हां ॾिसी रहियो स्ट्रोक, हिन ते क्लिक कयो, ब्लैक कलर ऑटोमेटिक अची वियो। तव्हां त हितां बि ब्लैक कलर ॾेई सघो था। थोरो हुनजी साइज़ वधायो, उहे करे छॾियो। ऐं तव्हां हिनखे शेडो क्लिक कयो, शेडो ॾेई सघो था पोयां, उहो ब्लैक कलर में। हिनखे इनेबल कयो, थोरो हिन जी साइज़ घटायो। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिनखे हिते रखो, हिन जी साइज़ घटायो। हाणे असां इनजी कॉपी कंदासीं। टेक्स्ट में हिनखे कॉपी कयो, इन मथां वरी ॿियो वर्ड खणी डिलीट कयो, वरी ॿियो वर्ड लिखंदासीं। हिन साइज़ में घटि कंदासीं। हिनखे छिकियो हुते, हिनखे बि थोरो हुते छिकियो। हिते सही आहे। वरी इनखे असां कॉपी कंदासीं। वरी ॿियो जुमिलो लिखंदासीं, वंशर। ओके कयो हुनखे। वरी तव्हां हिन जो कलर चेंज कयो। हिन जो कलर असां ग्रीन कंदासीं। उहो कयो हुनखे, थोरो हिनखे स्पेस ॾियो। ओके कयो हुनखे। हिनखे असां थोरो हिनखे वधायो। हाणे असां हिनखे बेक कंदासीं, हीअं पोयां अची वञे त तव्हां इहो ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, टू बैक। हिन क्लिक कयो, पोइ हिते अची वियो। ऐं हाणे असां जेको बैकग्राउंड आहे ख़तमु कंदासीं। त हिन लास्ट ऑप्शन वञो, हिते लिखियलु आहे ट्रांसपेरेंट। क्लिक कयो त बैकग्राउंड ख़तमु थी वियो आहे। बैकग्राउंड ख़तमु थी चुको आहे। हाणे असां पिक्चर खे सेव कंदासीं, सेव टू गैलरी। पिक्चर असांजी सेव थी चुकी आहे। त दोस्तों, कीअं लॻो अॼु जो वीडियो? ज़रूरु लाइक कजो ऐं दोस्तनि सां शेयर कजो। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।